अस्सलाम वालेकुम नाज़रीन, प्रोग्राम अॼु जी ॻाल्हि में मां आहियां जी मेज़बान सबीन मेमण। नाज़रीन, अॼु जी ॻाल्हि इहा आहे त KMC कराची रेन एमरजेंसी लाइ सिंध हुकूमत खां 80 करोड़ रुपया घुरी वरिता आहिनि त कराची में 8 वॾनि नालनि जी सफ़ाई जे लाइ एमरजेंसी जे मद में इहे पैसा ॾिना वञनि। नाज़रीन, न रुगो म्यूनिसिपल कॉर्पोरेशन कराची पर सिंध जे सभिनी म्यूनिसिपल इदारनि जी सूरत हाल अहिड़ी आहे त हर महीने ॻरी बजट मिलण बावजूद बि इन्हनि इदारनि जी पूरी कान थी पवे, जॾहिं त इदारनि जी कारकर्दगी इहा आहे त गंदगीअ जा ढेर लॻल आहिनि, नाला आहिनि गटर भरियल हुजण करे रोड रस्ता आहिनि घिटियूं तलाउ जो ॾेख ॾियनि था। जॾहिं त मार्च में सुप्रीम कोर्ट जे बलदियाती कानून में तरमीम ऐं नवंबर ताईं बलदियाती चूंडूं कराइण वारे हुकुम बावजूद बि इन कानून में अञा ताईं का बि तरमीम न थी सघी आहे त ॿिए तरफ़ वरी बलदियाती इदारनि में जाली भर्तियुनि, करप्शन ऐं TMOs जी नाअहली जूं ख़बरूं पिणु मुसलसल रिपोर्ट थियण बावजूद सिंध सरकार तरफ़ां इन ते को बि तहरुक नथो वरितो वञे। अॼोके प्रोग्राम में इन मौज़ू ते ॻाल्हाईंदासीं। असां सां स्टूडियो में महिमान आहिनि मुज़फ़र शुजरा साहब, कोऑर्डिनेटर चीफ मिनिस्टर इंस्पेक्शन टीम जा आहिनि। वॾी महिरबानी अवां जी प्रोग्राम में असांजा ॿिया महिमान आहिनि मुस्लिम लीग फंक्शनल जा MP वरियाम फ़कीर साहब। वॾी महिरबानी वरियाम साहब, मां प्रोग्राम में आहियां। मुज़फ़र साहब, पहिरीं मां तव्हां खां पुछणु चाहींदमि त अॼु जी जेका ॻाल्हि आहे त 80 करोड़ रुपया रेन एमरजेंसी जे लाइ घुरिया विया आहिनि KMC तरफ़ां 8 वॾनि नालनि जी सफ़ाई सुथराई जे लाइ, त हर साल जेके फंड रिलीज़ थियनि था, बजट मिले थो, हर महीने मिले थो, इहा रक़म केॾांहुं थी वञे? छा इन पैसनि सां को कमकार नथो थिए? मुलाज़िम भर्ती थियल आहिनि, इदारा फ़ाल लॻा पिया आहिनि। तव्हांजी ॻाल्हि बिल्कुलु सही आहे, मां तव्हां सां मुतफ़िक़ आहियां त हर साल बजट बि हिननि जी रखी वेंदी आहे, हर साल ॻाल्हि बि थींदी आहे, पर एमरजेंसी लाइ असांखे हर शइ खपे थी पई। पर जीअं अगरि कंटिन्यू इहो कमु जारी रहे, मतिलबु सफ़ाई सुथराई जो कमु आहे, गटर नालियूं रोड रस्ता साफ़ सुथरा रहनि, इहो जेको बजट मिले थो इहो इन्हनि ते ई जेको आहे सो ख़र्च कयो वञे त हिकदमि एॾे वॾे ॻरे बजट जी एमरजेंसी जी ज़रूरत न पवे। इहा ई ॻाल्हि कयूं पिया, तव्हांजी ॻाल्हि पिया कयूं त जेकॾहिं इहे इदारा वाक़ई सही तरीक़े सां कमु कनि हा त पोइ शायदि एतिरी बजट जेका हर साल असां गवर्नमेंट ऑफ सिंध नालनि ते ख़र्च कयूं था या वरी रोड रस्तनि ते ख़र्च कयूं था, इहे न थियणु खपनि। पर छा आहे त एक्चुअली मां त पंहिंजे दोस्त भाइरनि खे चवंदो आहियां त पंहिंजे मिनिस्टर साहिबान खे चवंदो आहियां त भई पंहिंजो विज़िट लाज़मी आहे। जेकॾहिं हर मिनिस्टर साहिबु जेकॾहिं पंहिंजे इदारे खे सडनली विज़िट करे ऐं सडनली उनखे ॾिसे त पोइ शायदि एतिरी तकलीफ़ न थिए जेका थिए पई। इन करे कॉम्प्लिकेशन आहे। पोइ बि गवर्नमेंट ऑफ छो नथो कयो वञे जॾहिं त एॾी बजट मिले थी, इदारनि जी पूरत ई कोन थी पवे, मुलाज़िम पघारूं बि खणनि था, किन मुलाज़िमनि खे वरी पघारूं नथियूं मिलनि, मुसलसल एहतजाज कंदा था रहनि। चेक एंड बैलेंस कोन्हे मुंहिंजे ख्याल में। ॾिसो न, घर जो वॾो जेकॾहिं घर में सुठो हूंदो आहे त घर सुठो हलंदो आहे, ऐं घर जो वॾो जेका मिनिस्टर असां रखंदा आहियूं इन करे त हू चेक कनि न। हर शइ में काइम अली शाह साहिबु त कुझु नथो करे सघे न। काइम अली शाह साहिबु बि असां ते डिपेंड करे थो, असां मिनिस्टर जेके हुन जा कमु कयूं या न कयूं, या असां छा बि कयूं था, पर पोइ इहे मिनिस्टर साहिबान खे ॿाहिरि निकिरणु खपे, हुननि खे पंहिंजे इदारनि में वञणु खपे। जीअं मां वेंदो हुउसि पंहिंजे जेल खाते में, कॾहिं पटको ॿधी वेंदो हुउसि, कॾहिं ॾाढ़ी पाए वेंदो हुउसि, त हुनखे भउ हूंदो ऐं 40% करप्शन मुंहिंजे इदारे में घटि थी वई। बजाए इन जा मिनिस्टर जेकॾहिं पाण 2 करोड़ 3 करोड़ वठे त अञा जेके विजिलेंस कंदो त सभु शइ ठीकु थी सघे थी, हिन में कोई शक कोन्हे। आहे या डेफिशिएंसी बिल्कुलु आहे, तव्हां सही चओ था त इदारनि खे चेक करण लाइ ॿियो कुझु कोन्हे। हर इदारे में हर शइ मौजूदु आहे। हा, सभु ॾिसो, सभु डिपार्टमेंट ॾिसो, ईअं न त असांजे को गवर्नमेंट आई आहे त को अहिड़ी 5 साल असांजी गवर्नमेंट खां पहिरियां बि जेके बि तव्हांखे बि गुज़िरियल 5 सालनि 6 साल थिया न, 6 साल थिया, हाणे त बहितरी अचणु घुरिजे न, मुसलसल जॾहिं इक़्तिदार तव्हां वठो त। इहा ई ॻाल्हि कयां थो त इहा हिकिड़ो रवाज पियल आहे त भई MP थियणो आहे, हुन खां पोइ माण्हू सां न मिलणो आहे, चाहे असांजो MP हुजे या कंहिं ॿिए जो MP हुजे। इहो ॿाहिरि सिंध में इंटीरियर सिंध में इहो ज़ाती आहे। त पोइ हुन करे जेकॾहिं इंटीरियर सिंध जी सिर्फ़ु इंटीरियर सिंध जो मक़सदु इहो त आहे त को कंदकोट कश्मीर जा कचा इलाइक़ा, कंदकोट बि वॾो शहर आहे, कश्मीर बि वॾो शहर आहे, शिकारपुर पुराणो शहर आहे, तारीख़ी शहर आहे, लाड़काणो शहर आहे, उतां जा MP आहिनि, उतां जा MLA आहिनि। उहे जेकॾहिं थोरो ॿाहिरि निकिरनि घरनि खां ऐं घर खां निकिरी अची जेकॾहिं माण्हू खे ॾिसनि, माण्हू खे न पर पंहिंजी गवर्नमेंट जो ख़्यालु कनि। ठीकु आहे, असां गवर्नमेंट असांजी आहे न। मिसाल TV वारा या अपोज़िशन वारा जेके ॿिया असां ते उलहबाज़ी कंदा आहिनि न, असांखे चवंदा आहिनि तव्हां सुठो कमु नथा कयो, पोइ उनखे मुंहुं ॾियण लाइ असांखे ॿाहिरि निकिरणु खपे।
असां ॿाहिरि निकिरंदासीं त सभु शयूं ठीकु थी वेंदियूं अहिड़ी ठीकु थियण जी ॻाल्हि ई कोन्हे जो न थी सघे। वरियाम साहब तव्हां हिन ते छा चवंदा? मुज़फ़र साहब चए थो त इहा ॻाल्हि मञे थो त चेक एंड बैलेंस कोन्हे, जेकॾहिं असां हुन में बहितरी आणणु चाहियूं त असां हुनखे बहितर करे सघूं था। छा असांजा जेके चूंडियल नुमाइंदा आहिनि इहे पंहिंजनि इलाइक़नि में न वेंदा हूंदा, आवाम इन्हनि खां सवाल न कंदो हूंदो, इन्हनि खे गंदा रोड रस्ता नाला गटर इहे उथियल नज़र न ईंदा हूंदा? असल में छा आहे त जेको MP आहे या उमेदवार आहे उहो ओसिताणी माण्हू जो मोहताज आहे जेसिताणी हुनखां वोट वठे थो। वोट वठी जॾहिं मथे थो अचे पोइ सेक्रेटरी वग़ैरह उहा पॉलिसी साॻी पई अचे। नवाज़ शरीफ़ जी बि साॻी, परवेज़ मुशर्रफ जी साॻी, बेनज़ीर जी बि साॻी, को बि अहिड़ो कोन रिलीफ मिलियो आहे कंहिं ॻाल्हि नई शइ कंहिं टाइम में ठही हुजे। पोइ मथे जेॾी महिल अचनि था मिनिस्टर जेॾी महिल ठहंदा, हालांकि साईं चए थो त मिनिस्टर असुलु ॻाल्हि त आहे मिनिस्टर जे हींअर का बि करप्शन थिए थी, को बि वाक़ियो थिए थो, का बि अहिड़ी ॻाल्हि थिए थी त ब्रेक न्यूज़ अचो थी वञे त उन में उहो सभु पढ़ंदा हूंदा, हीअ करप्शन थिए, हीअ थियो, हिते नालो न थियो। उहे जेॾी महिल ऑफिसर उते आहिनि उहे त खुलम खुला चवंदा बाबा असां हेतिरा पैसा ॾेई आया आहियूं, असांखे कमाए उहा पहिरीं उहो पैसो कढिणो आहे, तंहिंखां पोइ बाक़ी ॻाल्हियूं आहिनि। जेकॾहिं इहे इदारा हिकिड़ो सिर्फ़ु लोकल बॉडी न आहे पर ॿिया बि जेके बि आहिनि सिंध जा खाता आहिनि, सिंध गवर्नमेंट जा खाता मुंहिंजे सम्झ में अंदाज़न 66 खनि आहिनि, पर 66 में ई तव्हां नज़र रखंदो त सभु तबाह थियल आहे। को बि अहिड़ो कोन्हे। हींअर बजट नई शुरू थियण वारी आहे पर पोइ ई हाल ॾिसंदो त कंहिं में डिपार्टमेंट अधु पैसा निकिरी चुका आहिनि, कंहिं में 3 हिसा निकिरी चुका आहिनि कागज़नि में, पर सरज़मीन ते तव्हांखे अहिड़ो बि कमु कोन नओं नज़र ईंदो जेको हिकिड़ो नई हुकूमत ठाहियो हुजे। साईं वारा चवनि था रुॻो अॻी हुकूमत 5 साल अॻु में बि कयूं, साल ही बि कयूं, जेकॾहिं उन इदारनि खे सुधारी न त अॼु इहे हालतूं कोन थिए। बरसाति खे माशाल्लाह 3 साल त 3 साल बरसाति कर पई आहे। बरसाति ॿीहर अचण वारियूं पर अञा ताईं सुधारे जी हाणे ॾिसो न हर साल जेकॾहिं कमु थींदो अचे न त पैसे वठण जी ज़रूरत ई कोन्हे। हींअर पैसा को उते जे मौसम जे लिहाज़ सां इन सफ़ाई सुठाई लाइ कोन था वठनि, उहे बि जेतिरा पैसा ईंदा उहे करप्शन थी वेंदी। उहो करप्शन थी कराची में जेकॾहिं अधु कलाक तेज़ बरसाति पवे थी त एमरजेंसी वारी सूरत हाल थी वेंदी आहे, रोड रस्ता भरिजी वेंदा आहिनि कराची जहिड़े मेगा सिटी में। ब्रेक जो वक़्तु आहे, ब्रेक खां प्रोग्राम खे कंटिन्यू कयूं था। नाज़िन प्रोग्राम में वक़्तु आहे ब्रेक जो, वठूं था ब्रेक। वेलकम बैक नाज़रीन। मुज़फ़र साहब, तव्हां पंहिंजनि नुमाइंदा जेके चूंडियल आहिनि पंहिंजनि तकनि में वेंदा हूंदा, हल्कनि में वेंदा हूंदा, छा आवाम उन्हनि खां सवाल नथो करे त असांजे शहर में जेके गंदगी जा ढेर लॻल आहिनि, तरक़ियाती कम नथा थियनि, डेवलपमेंट किथे का बि नज़र नथी अचे, छा आवाम उन्हनि खां का पुछा न कंदो हूंदो? आवाम जे मुंहं ते वञण ई कोन्ह था, आवाम जे मुंहं ते चढ़ण लाइ तयारु न करे। तव्हां मिनिस्टर जेको अहिड़ो न ॾिठो हूंदो जेको खुली आम कचहरी कई हुजे न, त हालांकि हर महीने में इलाइक़े में, पर हूअं त सभिनी सिंध जे इलाइक़े में वञणु घुरिजे, पर ख़ासि करे संध इलाइक़े में त वञणु घुरिजे। उते खुली कचहरी करण जी कंहिंजा ॾुख सुख हाल अहिवाल, पर उते वञण था शिकायत जा अंबोरा अॼु ॾींहं ताणी जाइज़ मसइलो माण्हू जो बि हल करे न सघिया आहिनि। को किथे कंहिंखे बि रिलीफ अहिड़ो ॾेई न सघिया आहिनि जेको माण्हू हिन जो वेही ॻीची ॻाल्हि। पोइ उहे माण्हू जो ॻाल्हियूं ॿुधणियूं थियूं पवनि। ऐं अफ़सोस जहिड़ी ॻाल्हि आहे त ॾुख जहिड़ी ॻाल्हि आहे त सिर्फ़ु रुॻो ॿुधी बि नथा सघनि जेकी माण्हू जो हक़ीक़त आहिनि। माण्हू उन ते रुॻो हिकिड़ी सनी या चइजे रहमदिल नज़र सां हिकिड़ी नज़र विझनि, तॾहिं में काफ़ी कुझु थी वियो आहे। हाणे साईं काइमली शाह बि आहे, ॾिसो न ऑफिसर जे चवण असां हुनजी अशराफ़त में हुनजी सचाई में को नथा सम्झूं त का हुन में कमज़ोरी आहे, पर हू आहे हुनखे हिकिड़ो सिर्फ़ु जीअं चए थो त अमन अमान बिल्कुलु बहितर आहे, इहो सिर्फ़ु हुनखे लफ़्ज़ सेखारे छॾियो, हर टाइम उहो चवंदो। ऐं चए थो सिर्फ़ु हाणे अॼु बि जी न्यूज़ में हुओ
त 2 माण्हू आहिनि सिर्फ़ु जेके बलोचिस्तान वारे पासे में, ऐं हालांकि उन ख़बर अचण सां गॾु साॻिए वक़्तु ख़बर लॻी त 2 माण्हू अॻवा थी विया ऐं 18 माण्हू जेके आहिनि ख़ैरपुर में अॻवा थिया, उन जा अज़ीज़ आहिनि, मिट आहिनि, माइट आहिनि, दाहूं कंदा था वञनि, उहे साईं खे ॾिसण में कोन था पर कंहिं SP या DIG ॿुधाए छॾे त बाबा माण्हू कोई माण्हू ईअं त माण्हू कोन दाहूं कंदा जेको सुप्रीम कोर्ट तकबंदियुनि जे हवाले सां बि हुकुम ॾिनो, मुख़्तलिफ़ धुरियूं तकबंदी इजाज़त ॻाल्हायांसीं। हा भले साईं, तव्हां अॻोड़े मां पुछे तव्हां ॻाल्हाइणु शुरू कयो। मुख़्तलिफ़ धुरियूं तकबंदियुनि जे हवाले सां कोर्ट में वियल आहिनि त गॾियल पैनल ते चूंड न कराई वञे या चूंड विझण हर माण्हू जो आइनी हक़ आहे, उन ते का कानून साज़ी थी सघी आहे हिन वक़्तु या न? असां त पंहिंजो कानून साज़ी करे चुका आहियूं। इन खां पहिरियों साईं जेके ॻाल्हियूं कयूं ईअं न आहे त पाकिस्तान पीपल्स पार्टी कमु नथी करे, ईअं बिल्कुलु न आहे। पाकिस्तान पीपल्स पार्टी वॾा वॾा कम कया आहिनि। तव्हां ॾिठो हूंदो त जेकॾहिं मीरपुर ख़ासि आहे, हिन जो रोड आहे, शिकारपुर सखर जो रोड आहे, लाड़काने जो रोड आहे, लाड़काने खां वठी कराची ताईं रोड आहिनि, उहे त रोड ठहनि था पिया जेके पहिरियां असांखे कोई कोन लिफ्ट कराईंदो हुयो। रोड त ठहनि था पिया, कम करनि था पिया माण्हू, इन करे त असांखे वोट ॾियनि था। ईअं त न आहे त पीपल्स पार्टी सुम्ही पई आहे, पर उनजे बावजूदि बि असांजी डिफिशियंसी मां पाण जॾहिं मञा थो का ॻाल्हि न त पोइ उन ते ॻाल्हाइण जी वधीक ज़रूरत ई कोन हूंदी आहे। भई जेकर मां मञा थो, बाक़ी हाणे इहे कानून साज़ी असां कहिड़ी कानून साज़ी थी आहे हिन ते? इहे पहिरियों असां कयोसीं त भई हिकिड़े पैनल ते हिकिड़ो पैनल अची बीहे, पर उन ते माण्हुनि जा एतिराज़ात आहिनि। हाणे वरी जॾहिं असांखे अक्टूबर में इलेक्शन कराइणी आहे त इन खां अॻु में असां नवंबर में इलेक्शन कराइणी आहे त इन खां अॻु में असां पंहिंजे वरी हिनखे थोरो रीशेड्यूल कंदासीं ऐं पोइ जीअं 5 महीननि जो वक़्तु आहे, 2 महीना त गुज़री विया। न असां कानून साज़ी कानून में त इहे इजलास घुराए करे कानून सिर्फ़ु चेंज करिणो आहे न। हुन खां पोइ इलेक्शन थींदियूं जंहिंमें सभिनी माण्हुनि खे हक़ु हूंदो त पंहिंजो वोट ॾेई सघनि ऐं वोट ॾींदा ऐं उन खां पोइ ॾिसंदासीं त केरु कामयाबु थिए थो केरु नथो थिए। बहरहाल उन में पीपल्स पार्टी कमु करे पई, पीपल्स पार्टी मुल्क लाइ कमु करे पई। पीपल्स पार्टी तव्हां ॾिसो त आसिफ अली ज़रदारी साहिब जो हिकिड़ो ई कमु जेको हुयो, जेको गैस वारो कमु, जंहिंजे करे असांखे एतिरी शिकस्त मिली आहे। ईरान सां जेको असां मुआदो कयोसीं ऐं इंटरनेशनल असां माण्हू नाराज़ थी विया, हुनजी हिकिड़ी जेका महिरबानी आहे पाकिस्तान ते, उहा वॾी हुई। जेकर उहा गैस जी लाइन असांजी पइजे आहे ऐं इंडिया ते वञे आहे ऐं चाइना ते वञे आहे, साॻियो इंडिया जेके आहे समुंड मां लाइन खणी थो वञे ईरान खां, पर असांखे हुननि सिर्फ़ु ॿाहिरि जे दॿाउ खां असांजी गैस पाइप लाइन न वई हितां। हुन खां पोइ ग्वादर बंदर जेको आहे, हाणे हुकूमत हिन नवाज़ शरीफ़ करे पई कमु, असां हुनखे चऊं था ठीकु आहे, पर इहा स्कीम असांजी आहे त ग्वादर बंदर में 80 तक़रीबन 40 गोदियूं ठहनि ऐं 40 गोदियूं ठहंदियूं त पोइ 1.5 लख माण्हू हुते कमु कंदा, 1.5 लख ट्राला हलंदा, 1.5 लख माण्हुनि जा कमकार शुरू थींदा। त इहे पाकिस्तान पीपल्स पार्टी कमु कया आहिनि। पर जेको कानून साज़ी जे हवाले सां तव्हां ॻाल्हि कई त हुन ते कानून साज़ी थी आहे, हुन ते कानून साज़ी कई वई आहे या इजलास घुरायो वेंदो या जेको आहे जीअं अॻु में मुशावरत कई वई, कानून साज़ी कई वई, त ॿियनि पार्टियुनि सां मुशावरत कई वेंदी, कुझु सलाह मशवरो कयो वेंदो? बिल्कुलु सभिनी असां कंदासीं, सभिनी सां मुशावरत कंदासीं, पंहिंजे दोस्तनि सां मुशावरत कंदासीं, पंहिंजे जेके असां एलाइज़ आहिनि, MQM आहे, साईं वारनि सां कंदासीं, साईं पीर पघार जी जमात सां कंदासीं। हुन सां करे पोइ जेका हिकु यूनानिमसली असां कोशिशि कंदासीं सभिनी खे जे क़ाबिल क़बूल हुजे। छो जो ईअं नथो थिए त अॼुकल्ह कोर्टूं खुलियूं पियूं आहिनि, माण्हू हिकिड़ो वञी दरख़्वास्त ॾिए थो त असांजी सॼी महिनत ज़ाया थी वञे। त असां हाणे इएं सोचियो आहे त हिन में जेको हाणे थिए थो, वेचारे जी ॻाल्हि कोन्हे, कोर्ट वेचारी कोन्हे, कोर्ट असांखे छॾियो ई कोन्हे त असां साह खणी सघूं। रोज़ानो जे करे को माण्हू वञी बीह थो रहे त असां स्टे थो अची वञे रोज़ानो। तव्हां ॾिठो हूंदो जेके कोर्ट खे चयोसीं न, पोइ असां चयो भली तव्हां जेकॾहिं इलेक्शन कमीशन कराए थी असां तयारु आहियूं। इलेक्शन कमीशन पाण जवाबु ॾिनो, असां त कोन जवाबु ॾिनो। इलेक्शन कमीशन चयो त असां पेपर ठाहे न सघंदासीं एतिरा, असां त कोन। असल में हक़ीक़त बदकिस्मती आहे त जेका कानून साज़ी आहे त जेका असेंबली ठाहिण वारी आहे उन खे बि सही नमूने सां नथो हलाए वञे, छाकाणि त हफ़्ते 3 ॾींहं हलाया था वञनि ऐं उन खे ॻणप जेका 8 ॾींहंनि जी कयो थो वञे। इहो बि त वॾो ज़ुल्म थो थिए, छाकाणि त जहिड़ो साल जो चोथों हिसो असेंबली हली, 3 हिसा ख़तमु। अच्छा, कानून साज़ी जेका बि ॾींहं ताणी थी आहे उन ते अमल कोन थियो आहे। जेकॾहिं ॾिसो हींअर कोर्ट जो आर्डर कहिड़ो बणियो आहे, OPS ते उहे अञा ताईं ऑफिसर वेठा आहिनि, को बि सही। ऐं हलो तव्हांखे सांगड़ ज़िले जा ॿुधो जेको EDO जी पोस्ट ते वेठो आहे उहो अलाए किथां जो ऐं जेके 6 न आहे उतां जो, पर कहिड़े ग्रेड जो, 11 जो आहे 12 जो, इहा बि ख़बर कान्हे।
अच्छा उन खे वरी अहिड़ी अच्छा उन जी इहा हालत तव्हां पंहिंजो वरी उन खे ऑर्डर लिखत में कॾहिं न उहो ज़बानी करे छॾिया हाणे जेके 5-6 असांजा तालुका आहिनि 5-6 में एस टी ओ वेठा आहिनि जेके 11 जा बि कोन उहे उन 18 वारे ते वेठा आहिनि अच्छा उहे ज़बानी ऑर्डर ते वेठा आहिनि उहे जेकी खपे उहे हलाईंदा न जेकॾहिं ॿी बि कानून साज़ी जेका बि तव्हां ॾिसंदो उहा उते तव्हां हिकिड़ी दरख़्वास्त ॾेई छॾियो त भई OPS ते वेठा आहिनि माण्हू तव्हां MP आहियो माशाल्लाह कंहिंखे ॾियो अथई हुते कोर्ट खे ॾियो पर वरियाम साहब ॻाल्हि हले पई बलदियाती इदारनि में चूंडनि जे हवाले सां या जेका कानून साज़ी जे हवाले सां त मुज़फ़र साहब चयो त तव्हां समेत मुख़्तलिफ़ पार्टियुनि सां जेके आहिनि सलाह मशवरा कया वेंदा असांखे जेॾी महिल थींदो आहे पहिरियों सलाह में वठंदा आहिनि पोइ जेॾी महिल आख़िरी मरहले में पास करे बाईपास करे वेंदा छाकाणि हिननि जो वॾे में वॾो इताद मुतादा वारनि सां असांजे हिनखे इताद जी कहिड़ी ज़रूरत आहे असांखां मुशावरत वरिती वञे असांजी जेका सही हूंदी उहा ॿुधाईंदासीं हिन जो जेकी मुफ़ाद हूंदो उन मुताबिक़ ॿुधाईंदा ऐं तंहिंखां पोइ जेकॾहिं आहे तव्हां ॾिसो बलदियात में केतिरी करप्शन पई थिए पोइ उन जॻह ते जेकी कुझु थिए पियो मिले पियो पोइ उन खे महिनत करे छो हरू भरू झंझट में ख़लक़ पए ऐं वरी चूंडियल उमेदवार मेंबर जे हवाले थियनि इहो सुठो कोन्हे उनजे करे भई गाॾी हले मुज़फ़र साहब कुझु धुरियूं जेके आहिनि कोर्ट में बि वियल आहिनि छा मुशावरत जो अमल शुरू कयो वियो आहे या अञा अहिड़ो को प्रोसेस शुरू ई न थियो आहे का हिकमत अमली तरतीब ई न ॾिनी वई आहे बिल्कुलु असांजे ज़हन में आहे छो त असां बेख़बर कोन्हे हुतां जेका नवंबर में इलेक्शन न करंदा थी सघे त कोर्ट असांखे सज़ा बि ॾेई सघे थी कुझु बि करे सघे थी इन करे असां पंहिंजी तयारी कयूं पिया ऐं साथ साथ असां पंहिंजे कानून साज़ी में असां पंहिंजे जेके असांजा माण्हू आहिनि वकील हुन सां मशावरत हले पई उहा जेकॾहिं हिकिड़ी ठही वई असांजी हिकिड़ो फॉर्मेट ठही वियो त पोइ असां पंहिंजे अलाइज़ खे हुनखे ॾेखारींदासीं भई हीअ फॉर्मेट आहे तव्हां अचो तव्हां सां असां ॻाल्हाइण लाइ तयारु आहियूं जेको उन में डिफिकल्टीज़ आहिनि तव्हां अची परे कयो असां बि हुन सां ॾिसंदासीं पोइ साईं वारनि जी पार्टी सां इंशाल्लाह ॻाल्हाईंदा जो साईं वारनि जी पार्टी मुज़फ़र साहब इहा रिवायत रही आहे त जमहूरी दौर में कॾहिं बि बलदियाती चूंडियूं न थियूं आहिनि हमेशह आमिरनि जे दौर में थियूं आहिनि छा कहिड़ी वजह आहे त गुज़िरियल 6 सालनि खां पीपुल्स पार्टी बि इक़्तिदार में रही आहे छा पंहिंजो जेको आहे सो अवामी सतह ताईं इख़्तियार मुंतक़िल नथियूं करणु चाहिनि जेके बि पार्टियूं आहिनि चाहे उहे हुकूमत में हुजनि या हुकूमत खां ॿाहिरि हुजनि सियासत कनि थियूं पार्टियूं मुतहरिक त आहिनि अवाम जी ॻाल्हि कनि थियूं अवामी मफ़ादनि जी ॻाल्हि कनि थियूं ईअं कोन्हे असल में जेके डिक्टेटर अचनि था न उहे पंहिंजे बलदियात खे हिकिड़ो हथियार बनाए करे उहो कनि था पिया ऐं उन में बि ठगी करे उन जा नुमाइंदा अचनि था जीअं अयूब ख़ान जे ज़माने में BD सिस्टम आयो ऐं BD सिस्टम खां पोइ अयूब ख़ान पाण खे इलेक्ट BD सिस्टम जो मेंबरनि खां करायो त इहे ठगी जा सिस्टम आहिनि जेके उहे थींदा तव्हां पाण बि हिसो वठंदा आहियो तव्हांजी पार्टी बि सभु कंहिं हिसो वठंदी आई आहे हिसो त वठंदो आहे न सभु वठे कहिड़े छॾींदा कंहिंखे कोन्हनि न साईं असां न बाक़ाइदा इलेक्शन थिए थी उन में चूंडिजी अचंदा ज़ाहिर ते नतीजा अचंदा लास्ट जेका असांजी इलेक्शन थी हुन में असां 17 सिर्फ़ु MNA आया तव्हांखे यादि हूंदो वरी पोइ हाणे असांखे अवाम खे ॾिनो त भई तव्हां चूंडियो त पोइ असांजी अक्सरियत अची वई हाणे बि इहे जेको आहे इलेक्शन हिकिड़ी मैनिपुलेट करे असांखे पंजाब खां हारायो वियो आहे असांखे सूबे सरहद खां हारायो वियो आहे न त असांजी पार्टी अहिड़ी कोन्हे त इलेक्शन जे बारे में तव्हां एतिरो न चओ इलेक्शन जा हींअर जेके दॿा खुलनि पिया जेके बैलेट पेपर जे अचे पियो आहे ज़ाहिर आहे त ठपे पिया जेके जंहिं पंजाब खे हुकूमत ॾियारी आहे उन्हनि तव्हांखे बि हिते ॾियारी आहे सऊं सिधो बैलेट पेपर रस्ते हिते सिंध में बि उहा ई हालत थी आहे को सिंध में कहिड़ी सही इलेक्शन थिए सही इलेक्शन थिया त रिज़ल्ट ॿी हुजे हा न तव्हां पाण ॾिसो रुॻो सिर्फ़ु टोटल लिखियो वियो आहे बैलेट पेपर केतिरा आहिनि कंहिंजा आहिनि उहा कोन्हे मथे सिर्फ़ु टोटल फलाणे हेतिरा ऐं फलाणे हेतिरा 10,000 मथे वोट खणे शाम जो 1 रुपयो खटे 3 ॾींहं रिज़ल्ट पइजे त फलाणो ॿियो खटे इहे त इलेक्शन में जेके आहिनि या धांधलियूं वग़ैरह इहे जेकॾहिं न ॾियारियूं वञनि सही इलेक्शन थिया त रिज़ल्ट त ॿी हुजे हा मुज़फ़र साहब बलदियाती इदारनि जी कारकर्दगी तव्हांजे साम्हूं आहे डेवलपमेंट जो कमु किथे बि नज़र कोन थो अचे फंड रिलीज़ थियनि था पर छा सिंध सरकार इन जो पुछाणो नथी करे त हर TMO खे जेके फंड मिलनि था हर महीने 1.5 करोड़ खां वधीक तक़रीबन मिले थो चयो वञे थो त उहे केॾांहुं वञनि था किथे ख़र्च थियनि था जॾहिं त एहतजाज बि थींदा रहनि था मुलाज़िमनि जा त पघारूं नथियूं मिलनि ईअं त बिल्कुलु मां पहिरियों ई मने में इहा ॻाल्हि त बलदियाती इदारनि खे बाक़ाइदे पैसा मिलनि था पिया ऐं हुन खां पुछाणो कोन थो थिए
जेकॾहिं हर इलाइक़े जो मेंबर इलाइक़े जो मेंबर उन सां उन खां पुछाणो करे MNA हुजे MP हुजे या मिनिस्टर हुजे उन खां पुछाणो करे त पोइ शायदि कमु उहे ताक़त वारा TMO MNA MP खां वधीक ताक़त वारो आहे उहो कहिड़ी केतिरो हुजे पर उहो TMO हुनजे न ॿुधंदो पर पुछाणो छो नथो कयो वञे जॾहिं त सिंध साईं खां पुछो हा त ॿुधायां त वधीक मज़बूत आहे न छाकाणि हू चए थो खुलम खुला चए थो बाबा जेको आहे मथे करे ॾेई आहियां पंहिंजो बेड़ो कर TMO तव्हां एतिरे क़दुरु कई दफ़ा तव्हांजे मीडिया ते आयो आहे आवाज़ ते केतिरी ख़बर आहे त उहे माण्हू जेके आहिनि उहो मुलाज़िमीन आहिनि उन्हनि खे TMO करे उमारियो था उहे पिया चेक कनि इन ख़बरुनि जो को नोटिस छो नथो वठो वञे छो हवा में ठका हाणे त हवा जो ठका जा कहिड़ा तव्हांखे ख़बर ई कोन्हे ख़बर आहे न ख़बर ई कोन्हे हाणे तव्हां ॿुधायो जेकॾहिं हिकिड़ी मां ॻाल्हि पूरी कयां पोइ तव्हां भली ॻाल्हि मां तव्हां जॾहिं माटकी त का ॻाल्हि विच ते मां छा कयां मुंहिंजी ॻाल्हि पूरी कोन करणु ॾिनो तव्हां साईं त हिन करे असांजी जेको आहे त मां पहिरियों ई चयो आहे त विजिलेंस कोन्हे विजिलेंस हुजणु खपे TMO अहिड़ो को नवाब जो पुटु कोन्हे TMO अहिड़ो को नवाब जो पुटु कोन्हे त कंहिं मिनिस्टर खे जवाबु ॾेई सघे या MP खे जवाबु ॾेई सघे इहा ग़लति ॻाल्हि आहे त मतिलबु इन जो त जेके MP आहिनि MNA आहिनि जेके चूंडियल नुमाइंदा आहिनि उहे पाण ई जेके आहिनि से कमु नथा करणु चाहिनि सभिनी जो को हिसोपति मुक़ररु थियल आहे छा हिसोपति कोन्हे पर उहे मां चवां थो न त उनखे ॿाहिरि निकिरणु खपे हिसोपति जी ॻाल्हि न आहे पर उनखे ॿाहिरि निकिरणु खपे MP MNAs खे असांजे मिनिस्टर साहिबान खे इहे पंहिंजी ड्यूटियूं करणु खपनि जे न कंदा त ज़ाहिर आहे नेक्स्ट इलेक्शन में अवाम आहे न अवाम खे केरु झली एतिरनि सालनि खां इहे ख़बरूं रिपोर्ट थियनि थियूं मुज़फ़र साहिबु जॾहिं त इहे बि शयूं रिपोर्ट थियूं आहिनि त जेके गंद किचिरे खणण वारियूं गाॾियूं आहिनि ट्रालियूं आहिनि उन्हनि जा जेके पुर्ज़ा आहिनि या उन्हनि जूं क़ीमती जेके मशीनरियूं आहिनि उहे बि खणी जेके से खपायूं वयूं आहिनि फायर ब्रिगेड जूं जेके गाॾियूं आहिनि उहे पाणी भरण में इस्तेमालु थियनि थियूं किथे बि को चेक एंड बैलेंस कोन्हे छा लुट जो माल हुयो त जंहिंखे जेको दिलि चए उहो खणी हलियो वञे इहो सभिनी पुराणो रवाज जेको हले थो जेको हलंदो अचे थो इहे जेके गाॾियूं ॿुधायूं तव्हां पुराणो रवाज तव्हांखे ख़बर आहे त उनखे ब्रेक करणो न कोशिशि कयूं था तव्हांजी असांजी हुकूमत में चूंडियल नुमाइंदा हुया ऐं बलदियात में चूंडियल नुमाइंदा उनजो तव्हां रिज़ल्ट खणी खोलियो मंज़ूर तव्हां बि त कराई न हुकूमत तव्हांखे कालाबाग ठहियो पहिरें इफ़्तिताह करे पहिरीं जेका आहे पैसा कंहिं रखिया बजट इन ॻाल्हि खे तव्हां वठंदो पहिरीं पैसा कंहिं कालाबाग न रखिया रेज़ोल्यूशन रुगो चओ हिते पंजाब में हिकिड़ी ॻाल्हि वञी चओ हिते ॿी ॻाल्हि चओ या असां खां ॻाल्हि असां जेको जेके हूंदो ज़ाहिर ते चवंदा अहिड़ी का ॻाल्हि कान्हे असांखे ख़बर आहे तव्हांजे जेका सिंधियुनि सां तव्हांजो आहे न ख़बर आहे असांजो इलेक्शन ॾिठी इलेक्शन हारायो कहिड़ी इलेक्शन इहा जेकॾहिं इलेक्शन या तव्हां थोरी खटे या खट तव्हां किथे जलसो करे सघियो कंहिं माण्हू वटि वञी सघियो तव्हांजो उमेदवार माण्हू तवा पे तव्हांजे दर ते रखिया उमेदवार खे टमाटा पे कहिड़े शाहज़िया मरीअ जी तव्हां ज़र था ॻाल्हि ॾिसो हिकिड़ी ॻाल्हि ॿुधो साईं हाणे शाहज़िया मरीअ जी ॻाल्हि हाणे तव्हां ॿुधो निगरान जेका ज़मीनी इलेक्शन आहे गवर्नमेंट जी हूंदी आहे इहा साॻी इलेक्शन साॻी इलेक्शन अॻु में सूबाई जी थी जंहिंमें असांजो राजड़ उमेदवार हो अवां जा 10 बजट पण ॿधी विया हलिया ऐं असांजी हिकिड़ी सीट तव्हां खटिबी असां पोइ बि सभु छाकाणि असां बैलेंस बराबरि अवां खां किंगरी वारी गंबट वारी सीट खटीसीं ठीकु आहे तव्हां बलूचिस्तान हारायो तव्हां पंजाब हारायो तव्हां सरहद हारायो मर्कज़ हारायो उहो सॼो मुल्क हाराए छॾियो तव्हांखे रुगो खिपरे वारी सीट थी वई असांजी उहे साॻियूं सीटूं टे आहिनि अॼु बि आहिनि ब्रेक जो वक़्तु आहे ब्रेक खां प्रोग्राम कंटिन्यू कयूं था नाज़िन प्रोग्राम में वक़्तु आहे ब्रेक जो वठूं था ब्रेक वेलकम
वेलकम बैक नाज़रीन। मुज़फ़र साहब जीअं तव्हां चओ था त इहा ॻाल्हि मञिजे थी त वाकई चेक एंड बैलेंस कोन्हे, को कारकर्दगी बहितर कोन्हे, पर कंहिं बि शोबे में कारकर्दगी कंहिं बि इदारे जी बहितर कोन्हे। तालीम जो बेड़ो ॾिसो ॿुॾल आहे, सिहत जी इहा सूरत हाल आहे, बहितरी छो नथी आंदी वञे जॾहिं त मिनिस्ट्रियूं आहिनि, वज़ीर कमु कनि था, हेॾो सारो अमलो आहे, मुलाज़िम तनख़्वाहूं जेके आहिनि से वसूल कनि था, पोइ बि कमकार किथे को बि नथो थिए। ऐं जेकॾहिं इन तरह जूं ख़बरूं रिपोर्ट थियनि थियूं त छा सूबाई सरकार जी ज़िमेदारी कोन्हे त अवामी मसइलनि जे हवाले सां जेके ख़बरूं रिपोर्ट थियनि थियूं इदारनि जी कारकर्दगी जे हवाले सां उन्हनि ते को स्टैंड वरितो वञे? अभी तव्हांखे ख़बर हुकूमत आहे हले त कीअं पई? मां पहिरियों तालीम जी ॻाल्हि कयां। तालीम जी तव्हांखे ख़बर आहे न, मूं त इहे मिसाल ॾिनो, तव्हांखे बि ख़बर आहे त छा इशू रहियो आहे। उनमें एतिरी यूनियन साज़ी आहे हा, जो तव्हां ॾिठो हूंदो त केतिरा ई दफ़ा, ईअं न त सिर्फ़ु असांजी हुकूमत खां पहिरियां बि केतिरा ई दफ़ा उहो उस्तादनि गस्टा वारनि अची रस्ता ब्लॉक कया, रोड ब्लॉक कया, हिते CM हाउस में धरना ॾिनो। पोइ जेकॾहिं गवर्नमेंट हुनखे चए थी भई वञो तव्हां पढ़ायो वञी, त उहो पढ़ाइण लाइ तयारु कोन्हनि। उहो त जजनि जॾहिं छापा हया तव्हांजे दौर में बि एॾा सारा जेके गोस्ट स्कूल थिया, जाली भर्तियूं जेके आहिनि से साम्हूं आयूं, उस्ताद वीज़ा ते वियल नज़र आया। इहे स्कूल गोस्ट स्कूल कॾहिं खां वठी थिया आहिनि, कॾहिं खां वठी थिया आहिनि, उन खां पोइ उहे वॾे बहितरी त न थी सघी न। अगरि तव्हां चओ था त हिते साईं जे ॻोठ में साईं जी औताक हूंदी स्कूल में, न हली ॾिसो, हींअर बि कोन हूंदी साईं, तव्हां हली आहे ॾिसो, साईं, कीअं न आहे हली साईं? ॾिसो न साईं, हाली छो ॾिसो? ये इल्ज़ाम तलाशी खां वधीक तव्हां- साबित तव्हांखे कहिड़ी ख़बर आहे? असां तव्हांजो संदोई मिनिस्टर, तव्हांजो अॻे जेको मिनिस्टर उहो बि तव्हांजो हुयो न। हींअर जेके खाते ते पई लॻे इल्ज़ाम तलाशी, उहा बि त उहो तव्हांजो पैदा थियल आहे या अॻी हुकूमत जो? इहे ॻाल्हियूं कोन करप्शन में जेके माला माल आहे तालीम जो खातो में जेका इहे ॻाल्हियूं करप्शन जूं, बद इंतज़ामी जूं साम्हूं अचनि थियूं, किथे कमकार जी जेकी ख़बरूं रिपोर्ट थियनि थियूं कमकार जे हवाले सां, कारकर्दगी जे हवाले सां, उते किथे बि को नोटिस नथो वरितो वञे। किथे त क़ाबिल आहे का हुजे त कोई स्टैंड वरितो वञे। सिहत जी सूरत हाल, एतिरा ॿार मरी था वञनि, डेफिशिएंसी मां पहिरियों पाण तस्लीम कयमि त डेफिशिएंसी मतिलबु चूंडियल जेका ही हुकूमत आहे, अवामी हुकूमत आहे, जेका अवाम जो वोट ते जेका आहे ठही आहे, उहा कमकार हुकूमत जी कीअं ॻाल्हि करंदे? ॿिया माण्हू पर्सनल MP जी ॻाल्हि आहे, पर्सनल MLA जी ॻाल्हि आहे, पर्सनल मिनिस्टर जी ॻाल्हि आहे। त मिनिस्टर पर्सनल छा ज़ाती त नथो हुजे न, अवामी नुमाइंदो आहे, अवाम जो ख़ादिम आहे। अवाम जो नुमाइंदो आहे न, उनखे मां तव्हांखे अर्ज़ु कयुमि न त हिनखे ॿाहिरि निकिरणु खपे, ऐं न सिर्फ़ु ॿाहिरि निकिरणु खपे बल्कि असां सभिनी जे जंहिंजे हवाले खातो कयो आहे पंहिंजे खाते खां वाक़ुफ़ न आहे त पोइ उन सीट ते वेहण जो हक़ त उनजो कोन्हे। कीअं साईं खाते खे वाक़ुफ़ न आहे? केरु खाते खे? तव्हां त पाण ई चओ था कोन थो वञे न। वो हेठां ॾिसो न, इरिगेशन जो मसइलो आहे, तव्हां हली ॾिसो पाणी किथे कोन थो मिले। इरिगेशन में साल 2 साल में तव्हां 2 किलोमीटर वाह बंदि ॾिसंदव, खुटल ॾिसंदव, उन जॻह ते पाणी जेको इंसान जी ज़रायत तव्हां ॾिसो, ज़रायत तबाह थियो पियो आहे। बोट आई पए त साईं वारनि जो सांगड़ ॻढ़ आहे न, सांगड़ आहे, त उते जेके सुहिणी ढेरो आहे या ॿिया ढोरा आहे, उते सभु साईं वारनि जा जेके माण्हू कब्ज़ो कयूं वेठा। असांजो हाणे ॾिसो साईं खे ख़बर बि आहे न, सुहिणी वारो ढेरो जेको आहे टंडवादम ते थो अचे, उते तव्हांजा ई माण्हू वेठा आहिनि। असांजो त सदन खातनि ते तव्हांजा माण्हू कब्ज़ो कयो वेठा आहिनि। असां सरकारी शइ ते किथां? जाम साहिब ताईं जेको आहे पाणी जा हिते ढोरा जेके हुया, जाम साहिब किथे रहे? जाम साहिब कहिड़े तालके ॿिया? माण्हू खे ख़बर हुजे जाम साहिब नवाब शाह तालके ॿिया, उते बि असांजा माण्हू, उते असां जेकॾहिं असांखे कब्ज़ो करणो हुजे, असां ज़मीन ढोरनि ते, असां त हुकूमत ते कब्ज़ो अची करे वेहूं, छा चइबा असां ढोरनि ते कब्ज़ो कयूं। मुज़फ़र साहब, ॻाल्हि कजे बल्दियाती इदारनि में जाली भर्तियुनि जे हवाले सां, केतिरियूं जेके आहिनि से भर्तियूं जाली जेके आहिनि से रिपोर्ट थियूं आहिनि। ख़ुदि जेको आहे सो बल्दियात जे वज़ीर असेंबली जे फ्लोर ते इन ॻाल्हि खे तस्लीम कयो आहे। वाइट कॉलर माण्हू भर्ती कया विया, नंढी उमिरि जा ॿार जेके आहिनि से भर्ती कया विया, जिन जी हाणे शनाख़्त परेड बि हले थी पई। इहे सभिनी थियो आहे वाक़ई। इन में हिकिड़ो हुयो डायरेक्टर, उन गड़बड़ कई, स्कूल जो डायरेक्टर, उन बि गड़बड़ कई आहे, हिन बि गड़बड़ कई आहे, उन ते केस शुरू थी विया आहिनि, इन्वेस्टिगेशन हज़ारनि जी तादाद में हज़ारनि क्या न, उन पैसा वठी करे छॾियो न। मिसाल ॻाल्हि आहे त उन्हनि ऑर्डर ॾेई छॾिया, छो त ऑर्डर त कढंदो ई डायरेक्टर आहे न, उहो डायरेक्टर हुजे बल्दियात जो या डायरेक्टर हुजे स्कूल जो, उहो ई ऑर्डर कढंदो आहे, मिनिस्टर पाण पंहिंजे हथ सां न कढंदो आहे। डायरेक्टर उन ऑर्डर कढिया, उन्हनि पैसा वरिता त हाणे उनजे ख़िलाफ़ केस हले पियो। ऐं हिकिड़े त बल्दियात जे डायरेक्टर कोई 4000-5000 माण्हू हुन रखी वियो आहे, हुनजी इन्वेस्टिगेशन हले थी। ऐं मूंखे हाणे मौक़ो मिलियो आहे, तव्हांखे इनशाला मां ॿिए दफ़े जॾहिं आयुसि त मां तव्हांखे ॿुधाईंदुसि।
हुननि छा कयो आहे हिनखे पाण इंशा ताला हिकिड़ो तइलीम करे पर सभिनी डिपार्टमेंट में रखिया विया आहिनि हाणे असांजे सागड़ में एतिरे क़दुरु जो भंगी वारी जॻह ते बि मुस्लमान रखिया अथनि हाणे उहे कीअं कमु कंदा जॾहिं उन्हनि खे रखियो वियो आहे त कमु त कोन कंदा न तॾहिं त कारकर्दगी सूरत इहा लॻी पई आहे सफ़ाई उहे चवंदा सही आहे साफ़ आहे असां चङी तरह ॿिया उन जॻह ते जेके अॻु में हुआ उन्हनि खे कढी छॾनि भई ज़ोरी रखिया ऑफिसरनि कई आहे इहा जेका ब्यूरोक्रेसी कई आहे कोशिशि त पीपल्स पार्टी खे ब्यूरोक्रेसी बि तव्हांजी आहे न ॾिसो ब्यूरोक्रेसी बि तव्हां नाजाइज़ माण्हू रखिया अंदरूनी खाने जेकॾहिं हूंदा न भर्ती थींदा उहा त हाणे पोइ इनकशाफ थींदो आहे न हाणे मां तव्हांखे ॿुधायां हेपेटाइटिस जेका बीमारी आहे जंहिंखे कारो कामण चवंदा आहिनि हुन में सिंध हुकूमत ₹1 अरब रखियो आहे ₹1 अरब घटि कोन्हे इहा असांजी हुकूमत जी इहा हिकु वॾी कारकर्दगी सही इस्तेमाल बि थिए न तव्हांजो इस्तेमाल थियो न साईं रखी त केतिरा बि था सघो पर तव्हां उनखे सही इस्तेमाल ॿुधो त सही न उन में छा थियो त लास्ट हिकिड़ो क्लार्क जेको आहे उन छा कयो त 6000 सुयूं मोकिलियां हिकिड़े पासे उते पहुती रिसीव कराए 6000 मोटी जॾहिं आहे त ॿुड़ी हुनखे ॾेई हुन 60000 करे छॾियऊं ऐं जॾहिं हुनजी थी इंक्वायरी थी न पकड़िजी पियो हाणे पकड़िजी पियो उहो जेल में आहे हिन छॾियूं त कंहिंखे कोन था न गवर्नमेंट त भलाई जे लाइ करे थी कमु न पर हिकिड़ो माण्हू जेकॾहिं 70,000 में हिकिड़ो माण्हू टीम जा इंस्पेक्शन टीम जा सरबराह आहियो ऐं तव्हां बि जेकॾहिं चोरनि जो बचाव कंदो त पोइ किथां तव्हांजी इंस्पेक्शन थींदी किथां जंहिं इहे हिकिड़ो क्लार्क जे वस जी ॻाल्हि कान्हे इन में पूरी टीम हूंदी इन्वॉल्व हूंदी जेके इहे चोरियूं जेकॾहिं तव्हां इस्पताल जे रुॻो सुई हिकिड़ी ॻाल्हि न आहे साईं हाणे इस्पताल जी जेकॾहिं ॻाल्हि निकिती आहे इस्पताल में तव्हां वेंदो कंहिं बि क़िस्म जी तव्हांखे दवा न मिलंदी तव्हांखे डॉक्टर न मिलंदो एतिरे क़दुरु तव्हांखे मिलंदा न साईं मिलनि उहे तव्हां अॼु दवाऊं जेकॾहिं अचनि थियूं त स्टोरनि ते पयूं आहिनि डॉक्टर तव्हांजा जेके आहिनि पंहिंजो जेको आहे ब्यूरोक्रेसी करे थी या छा मिनिस्ट्रियूं आहिनि तव्हां वटि इदारा आहिनि चूंडियल नुमाइंदा जेके आहिनि से अवामी जिनजी ज़िमेदारी आहे त उहे अवामी मसइलनि खे हल कनि इन्हनि ख़बरुनि जो नोटिस नथो वरितो वञे करप्शन जे हवाले सां मुख़्तलिफ़ इलाइक़नि मां ख़बरूं रिपोर्ट थियनि थियूं TMO जी जेका पोस्ट आहे हुनखे कमाई जो ज़रियो सम्झियो वञे थो जाली थियनि थियूं उहे पोइ बाद में ख़बर पवनि थियूं त डायरेक्टर जी साइन सां थियूं फलाणे जी साइन सां थियूं आख़िर इदारे जो मिनिस्टर छा थो करे मिनिस्टर साईं हिकिड़ो मिंट तव्हांखे कोन पुछियो त मूंखे ॿुधायो मिनिस्टर ॾिसो न मिनिस्टर वटि हूंदा मथे हेठि हुनजा हज़ारे माण्हू हूंदा आहिनि हज़ारे माण्हू नौकर हूंदा जीअं तव्हां एजुकेशन वठो त हुन में तक़रीबन 25-30 माण्हू त कीअं नथो वरितो वञे हुन में कयूं था न सभु कुझु इहा ॻाल्हि जेके कई अथसीं त असां कयो अथसीं न असांजी हुकूमत कई आहे न हिननि जे चवण ते कोन कयो अथसि न को अपोज़िशन चयो त असां इन्वेस्टिगेशन करे हुननि खे ॿधायो अथसीं न ऐं अॻियां बि ॿधाईंदासीं इनशा ताला कंहिंखे छॾींदासीं कोन बख़्शींदा न पर हुन में तौरु तरीक़ो हूंदो आहे न ईअं कोन्हे त माण्हू ॾंडो खणी टका कराए फिलहाल खे जेकॾहिं हिकिड़ो थियो आहे त ज़ाहिर आहे हुन ते इंक्वायरी थींदी इंक्वायरी खां पोइ हुनखे केस रजिस्टर थींदो असां एंटी करप्शन में केतिरा ई माण्हू ॾिना अथसीं जेके केस हुननि में रजिस्टर थियल आहिनि इनशा ताला तव्हां ॾिसंदो हुन जो रिज़ल्ट जल्दी असल में छा आहे त साईं वारा सभिनी खे सुञाणनि था ऑफिसर जो जेको किरदारु आहे वॾनि ऑफिसर जो सभु कंहिंजो ज़ाहिर सुठा ऑफिसर आहिनि उनखे ॿाहिरि कढी छॾियो उते मनपसंद ऑफिसर रखनि पोइ उहे अहिड़ो ई कमु कंदा न जेकॾहिं गॾह जो कमु घोड़े खां वठी ईअं ई कंदो सुठा ऑफिसर सभु सुठा आहिनि हिकिड़ो खणो सही ॾिसो बशीर मेमण जहिड़ो माण्हू आहे किथे वेठो आहे असां हींअर नाला जंहिंजा वठंदासीं उन खे त तव्हां ॿधाईंदो या बदिली कराईंदो न न पीपल्स पार्टी सवाइ इंतकामी कारवाई हिकिड़ी ॻाल्हि आहे तव्हांखे तमामु शरीफ़ माण्हू सम्झंदासीं तव्हां या था ॻाल्हि कयो तव्हांखे 50 केस अञा हिते फाइल आणे थो ॾियां जेके तव्हां हिज़्ब इख़्तिलाफ़ वारनि ते हया आहिनि इंतकामी कारवाइनि जे हवाले सां त कुझु ॿी पार्टी पंहिंजी वफ़ाक़ी हुकूमत सां मिलण वई आहे सिंध जी पार्टी
जंहिंजी वफ़ाक़ में हुकूमत आहे, तव्हांखे बि ख़बर हूंदी। उहो त पंहिंजनि खे लिफ्ट कोन था करनि, उहे बि न, असां त इंतख़ाब कोन कयो अथसि न, असां त हुनखे जीअं ॿियनि MP खे 4 करोड़ ॾिना अथसि, मुस्लिम लीग वारे MP खे 4 फंक्शनल खे किथां ॾिनो, PTI वारनि खे किथां ॾिनो? ॾिना अथसि, न न ॾियो न, तव्हांखे बि ॾिना अथसि। कॾहिं ॾिनो हा, इहो सही हरू ॾिना तो ॾिना, इहा ई त तव्हांजी ॻाल्हि आहे। तव्हां हिकिड़ो बि रुपयो ॾिनो हुजे फंक्शनल वारनि खे साबित वारा असां पंहिंजा आहिनि छो हा पंहिंजा तॾहिं त धारियो करियो मुज़फ़र साहब, आख़िरी सवाल जेल हवाले सां हाणे जेके मुनसून जी बरसातूं शुरू थींदियूं, हुन हवाले सां कहिड़ो प्लान तरतीब ॾिनो वियो आहे? जेकॾहिं कारकर्दगी आहे, जाली मुलाज़िमनि जी भर्ती थी आहे, वाइट कलर माण्हू आहिनि जेके कमकार नथा कनि, त छा बरसातुनि में उहा ई सूरत हाल थींदी जेका हर दफ़ा रिपीट थींदी आहे? रोड रस्ता ॿुॾल रहंदा, पाणी भरियल रहंदो, माण्हू जेके आहिनि घरनि मां न निकिरी सघंदा, एमरजेंसी लागू थी वेंदी ॼण? अलाह न करे त ईअं घर में एतिरा सारा माण्हू तॾहिं बि कुझु कोन्हे जेकॾहिं ॿिया ॿुॾी पवा त मिड़ी ख़ैर घर में साईं वारा हूअं ई था चवनि कुझु ई कोन असां कयो आहे, 100 केस पिया दाख़िल कयो तॾहिं बि चवंदा असां कुझु ई कोन कयो आहे। जेकॾहिं थर में माण्हुनि जी इहा लॾ जेका थींदी आहे या हर साल न थींदी आहे, ईमानदारी सां मुज़फ़र साहब मूंखे हिन ॻाल्हि जो जवाबु ॾियो त मां प्रोग्राम खे वाइंड अप तव्हां चयो त असां बिल्कुलु इन ते PDA में पंहिंजे कमु शुरू करे ॾिनो आहे, सभिनी डिस्ट्रिक्ट खे असां घुरायो अथसीं, मीटिंग कयूं अथसीं ऐं हर डिस्ट्रिक्ट खे असां हुनजे लाइ जेके बि उन ज़रूरतूं हुयूं उनखे पूरी करे ॾिनियूं आहिनि। बाक़ी हाणे कुदरती आफ़त सां असां कोन पुॼी सघंदा आहियूं। अमेरिका बि तरक़ी याफ़्ता मुल्क आहे न, अमेरिका में अमेरिका बि तरक़ी याफ़्ता मुल्क आहे न, इन तरक़ी याफ़्ता मुल्क में आफ़त अचे थी त उहो बि झले कोन था आफ़तुनि खे साईं वारा मोह कोन था ॾेई सघनि, उहा कुदरती हिकिड़ी ॻाल्हि आहे। पर असां जंहिं ॻाल्हियुनि खे मोह ॾेई था सघूं, तव्हांजे तरफ़ सां साईं जन खे अर्ज़ु कयूं था त इहा हालत आहे, 12 ॼणा निकिरनि था, ग़रीबनि माण्हुनि खे उते घेरो ॾेई पूरो घर अलाह ताला खणी साफ़ करे ऐं हलिया था वञनि, उन्हनि खे केरु चवण वारो कोन्हे। को ॾींहुं को मोटर साइकिल वारो त आम थी वियो, मोटर साइकिल वारे जी अहिड़ी हालत कान थी सिपाही नथा बीहारे सघूं, कीअं नथा बीहारे सघो कोन था बीहारे सघूं, हर माण्हू सां सिपाही न हूंदो, कॾहिं बि न सिपाही जी त तव्हांखे चऊं ई कोन आहे न, अहिड़ी हालत पई थिए 12 ॼणा माण्हू पहिरें खां बहितर आहे। महिमाननि जी प्रोग्राम में आहे नाज़रीन, अॼु जी ॻाल्हि प्रोग्राम जे वक़्त ते ख़तम थो थिए। पंहिंजी मेज़बान सभीन मेमण खे ॾींदा इजाज़त।